ज़िले कश्मीर कंदकोट ठुल जे इन तक ते 2024 जी जनरल इलेक्शन में इलेक्शन लड़ंदड़ जेयू अॻवान मीर शाहज़ैन ख़ान बेजारानी जी सियासी शख्सियत लाइ इहो मशहूरु आहे त गुज़िरियल जनरल इलेक्शन में तक जे अवामी वोट सां मुख़ालिफ़ उम्मीदवार खां अक्सरियत हासिल करे चुको हो, पर सिस्टम सबबि क़ौमी असेंबली में वञण खां रोकियो वियो। जेतोणीकि मुल्की सियासत जे वायुमंडल मीर शाहज़ैन ख़ान बेजारानी जी रस्ता रोक करे मुख़ालिफ़ उम्मीदवार के मेंबर क़ौमी असेंबली बणायो, पर तक जी अवाम पंहिंजो कामयाब अॻवान ऐं अवामी मेंबर सम्झे थी। ज़िले कश्मीर कंदकोट ऐं ठुल जे तक जे शहर ॻोठ वस्ती वाण में अवाम खेसि वॾो मान ऐं मोट ॾिए थी। गुज़िरियल आचर वारो ॾींहुं मीर शाहज़ैन ख़ान बेजारानी संदसि वॾे ऐं नंढे भाउ हाजी मीर ग़ज़ैन ख़ान बेजारानी ऐं मीर दुरैन ख़ान बेजारानी सां भरपूर सियासी ऐं अवामी सरगर्मियुनि में गुज़ारियो। किथे वोटरनि ऐं चाहींदड़नि जे ख़ुशियुनि में शिरकत कई, किथे गमज़दा ख़ानदान सां ताज़ियतूं कयूं, त किथे कंहिंखे उमिरि जी सआदत हासिल करण ते मुबारकबाद ॾिनी, त किथे टी पार्टियुनि ऐं मच रिहाइण में शिरकत कई। मीर शाहज़ैन ख़ान बेजारानी, मीर ग़ज़ैन ख़ान बेजारानी ऐं मीर दुरैन ख़ान बेजारानी पंहिंजे आचर जी सरगर्मियुनि जो आगाज़ कंदकोट अल हाफ़िज़ शादी हाल में पहुची ग़ुलाम यासीन चाचड़ जे भाउ अबूबकर चाचड़ जी शादी दावत प्रोग्राम में शिरकत सां कयो। मीर शाहज़ैन ख़ान बेजारानी, मीर ग़ज़ैन ख़ान बेजारानी ऐं मीर दुरैन ख़ान बेजारानी हाजी ख़ान डुमकी वज़ीरानी जन वटि पहुची खेनि भले पार खां उमिरि पाक जी सआदत हासिल करण ते मुबारकबाद ॾिनी ऐं मीर हाजी ख़ान डुमकी वज़ीरानी सां गॾु ॻोठ अमदान डुमकी पहुची नसरुल्लाह डुमकी जी वफ़ात ते सोगवार ख़ानदान सां इज़हार ताज़ियत ऐं फ़ातह ख़्वानी कई। इन मौक़े ते ग़ालिब हुसैन ख़ान डुमकी बि मौजूदु हुआ। मीर शाहज़ैन ख़ान बेजारानी, मीर ग़ज़ैन ख़ान बेजारानी ऐं मीर दुरैन ख़ान बेजारानी ड्रखण बंगलो पहुची अकबर ख़ान दश्ती सां मरूम भाउ जे लाॾाणे ते इज़हार ताज़ियत कई। इन मौक़े ते हाजी ख़ान डुमकी, ग़ालिब हुसैन ख़ान डुमकी, इनकलाबी अब्दुल लतीफ़ मज़ारी ऐं मोहम्मद मुराद मज़ारी भी मौजूदु हुआ। मीर शाहज़ैन ख़ान बेजारानी भाइरनि समेत कश्मीर पहुची फ़ौजी शाहबख्श मज़ारी तरफ़ां सदन मान में ॾिनल पुरवकार टी पार्टी में शिरकत कई। इन मौक़े ते हाजी ख़ान डुमकी, ग़ालिब हुसैन ख़ान डुमकी, इनकलाबी अब्दुल लतीफ़ मज़ारी, मोहम्मद मुराद मज़ारी, सुलेमान मज़ारी ऐं औरंगज़ेब मज़ारी पिणु मौजूदु हुआ। मीर शाहज़ैन ख़ान बेजारानी, मीर ग़ज़ैन ख़ान बेजारानी ऐं मीर दुरैन ख़ान बेजारानी कश्मीर में वॾेरे मोहम्मद अमीन ख़ान मज़ारी सां संदसि अज़ीज़ जे विछोड़े ते ताज़ियत कई। इन मौक़े ते डुमकी ऐं मज़ारी बिरादरी जा मोज़ज़ीन बेजारानी मोज़ज़ीन सां पिणु गॾु मौजूदु हुआ। निकतल अवामी बंद ते साबिक़ MNA मरूम मीर नसरुल्लाह ख़ान बेजारानी जा फ़र्ज़ंद कश्मीर में भरचूंडी दरगाह ते पहुची साईं अब्दुल हसीब क़ादरी जी दावत प्रोग्राम में शिरकत कई। इन मौक़े ते मीर इसरार ख़ान खोसो, ग़ालिब हुसैन ख़ान डुमकी, इनकलाबी अब्दुल लतीफ़ मज़ारी, मोहम्मद मुराद मज़ारी, सुलेमान मज़ारी ऐं औरंगज़ेब मज़ारी पिणु मौजूदु हुआ। बेजारानी मोज़ज़ीन लंजवाणी हाउस कश्मीर पहुची मीर असगर ख़ान लंजवाणी पारां मुनक़िद कयल हिकु बहितरीन मच कचहरी में शिरकत कई। इन मौक़े ते साईं मियां अब्दुल हसीब क़ादरी, नियाज़ अली ख़ान बंगवार, वॾेरो अब्दुल समद मज़ारी ऐं ॿिया मोज़ज़ीन मच रिहाइण में मौजूदु हुआ। मीर शाहज़ैन ख़ान बेजारानी, मीर ग़ज़ैन ख़ान बेजारानी ऐं मीर दुरैन ख़ान बेजारानी जेयूआ जे सूबाई अॻवान हाफ़िज़ रब नवाज़ चाचड़ सां कंदकोट हाउस में मुलाक़ात करे मुख़्तलिफ़ सियासी ऐं इलाइक़ाई मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। इन मौक़े ते रईस अली मुराद ख़ान ओगाई, मुक़दम दादन ख़ान निंदवाणी, रईस अर्ज़मोहन चाचड़, मुश्ताक अहमद गोलो ऐं ग़ुलाम यासीन चाचड़ ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।